असां कहाणी में एतिरो देर सां छो मिलियासीं? हाणे अलाए केतिरो अरसो गॾु रहणो आहे। पखियुनि जी हर जोड़ी जो अंत विछोड़ो हूंदो आहे। ऐं उन ॾींहुं खां ख़ौफ़ज़दा आहियां जॾहिं वरी असांजे विच में जुदाई जो लीको अची कढंदो। ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? हाणे असांखे जुदा करण वारो केरु आहे? मुंहिंजो इशारो अब्दी जुदाई तरफ़ हुयो, यानी मौत, जेको हर इंसान जे सिर मथां मिठो आहे। शेखया जूं सिटूं आहिनि त ही ख़बर न आहे, पर मरण खां पोइ तोसां गॾु जीअण जूं हसरतूं रहंदी। पर जॾहिं मौत आयो, जंहिंखे आयो, पहिरियां जंहिंखे मौत आयो उहो ॿिए जो क़बर में इंतज़ारु कंदो। पंहिंजी कहाणी ससुई पुनो, सोणी मेवाल, हीर रांझा ऐं लैला चनेसर वांगुरु सदियुनि ताईं यादि कई वेंदी ऐं लोक मिसाल ॾींदो त असीं ऊंदाही धरती ते मुहबत जा रोशन सितारा हुयासीं।